ग्रामर जी शुरूआत असां अल्फ़ाबेट खां शुरू करे रहिया आहियूं। अंग्रेज़ी ग्रामर असां बुनियाद खां सेखारे रहिया आहियूं। क्लास 1 टू इंटर, पहिरें क्लास खां 12 क्लास ताईं। चैप्टर नंबर 1 अल्फ़ाबेट। 26 लेटर्स इन इंग्लिश अल्फ़ाबेट। अंग्रेज़ी अल्फ़ाबेट ॿोलीअ में 26 अखर आहिनि। ए खां ज़ेड ताईं तव्हां ॾिसी सघो था। अचो त सिखूं ABC जी सिंधीअ में माना। जीअं स्टूडेंट ॾिसी सघो था ABC जो चार्ट आहे मुकमल, ठीकु आहे। इन में वॾी ABC, नंढी ABC, लिखण वारी, गुलनि वारी ABC जा 4 क़िस्म तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं उन्हनि जी माना बि तव्हांजे साम्हूं आहे। त जीअं ॾिसो ए जे माना सिंधीअ में अलफ़ ऐं हमदो ऐं ज़बर ऐं अलमंदा सां आहे। ABC जी सिंधी माना तव्हां पाण बि ॾिसी सघो था। इन जो ॿियो पार्ट ॿियो चार्ट ॾिसी सघो था एन खां ज़ेड ताईं। एन जी माना नूनथ ऐं वण। अहिड़े तरीक़े सां तव्हां सभी ॾिसी नोट करे सम्झी सिखी सघो था, ठीकु आहे। ABC जी बुनियादी मालूमात आहे, इन जी मालूमात ज़रूरु हुअणु खपे। त ABC जी शुरूआति अल्फ़ाबेट खां ई शुरू थींदी आहे। ॾिसंदा रहो ऐं सिखंदा रहो। जी हाँ, अॼु ॾिसूं था त 2 या 3 अखरनि वारो आवाज़ु, ठीकु आहे। ॾिसो साइलेंट कॉन्सोनेंट, ख़ामोश हम आवाज़ी अखर। अहिड़ा लफ़्ज़ जिन जो उचार न थींदो आहे उनखे साइलेंट कॉन्सोनेंट चइबो आहे। एग्ज़ाम्पल जीअं ॾिसी सघो था सीन निज़ारो, ठीकु आहे। हिते एस ख़ामोश आहे, सॉरी सी ख़ामोश आहे। हिते साइंस में बि सी ख़ामोश आहे। सी जा मुख़्तलिफ़ उचार। आमतौर ते सी जे अखर खे काफ़ सां उचारबो आहे, पर सी सां जॾहिं ई आई वाई वारा अखर मिलनि त उते सी सीन सां ज़ाहिर थींदी आहे। ईअं ॾिसी सघो था। सी सी सां एच मिले त उते अक्सर करे चे काफ़ शीन जा आवाज़ निकिरंदा आहिनि। मिसाल चेयर, करेक्टर ऐं श्योलर। सी सां ज़ेड मिले त उते सी ख़ामोश रहंदी ऐं ज़ेड जो उचार कढिबो। मिसाल ज़ार, ज़रीना। पी जा मुख़्तलिफ़ उचार। आमतौर ते पी जे अखर खे पे सां उचारबो आहे। जेकॾहिं पी सां एच गॾिजे त फिर जो आवाज़ु निकिरंदो। जीअं मिसालनि में ॾिसी सघो था। जेकॾहिं पी सां एस मिले त उते पी ख़ामोश थी वेंदी ऐं सीन सां आवाज़ु ज़ाहिर थींदो। मिसाल एख जा मुख़्तलिफ़ उचार। अक्सर करे एख जो आवाज़ु कस या ख़श सां निकिरंदो आहे, पर लफ़्ज़ जे मुंड में अचे त ज़े जो आवाज़ु निकिरंदो आहे। जीअं ॾिसी सघो था ज़ैन थिंक। वावल एंड कॉन्सोनेंट, हर्फ़ इल्लत ऐं हर्फ़ सही। वावल खां सवाइ को बि लफ़्ज़ नथो ठही सघे। तव्हां ॾिसी सघो था ए ई आई ओ यू, इहे मस्ट हूंदा आहिनि। हर हिकु लफ़्ज़ में, नंढे वॾे लफ़्ज़ में वावल जो हुजणु ज़रूरी हूंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं सेमी वावल बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। सेमी वावल वाई ऐं डब्ल्यू हूंदा आहिनि। वाई ऐं डब्ल्यू सेमी वावल हूंदा आहिनि। सिंगुलर एंड प्लूरल, वाहिद ऐं जमह। आमतौर ते वाहिद खे जमह ठाहिण लाइ एस जो इस्तेमालु कंदा आहियूं त जमह ठही वेंदो आहे। पर इन जा बि कुझु क़ाइदा क़ानून आहिनि, तव्हांखे थोरा सम्झायूं था असां मिसाल जे ज़रिए। आमतौर ते चेयर खे एस विझण सां चेयर्स थी वियो। नोट 2, पर इस्म वाहिद ओ सी एच ए सी एच एस या एक्स ते ख़तमु थिए त पोइ जमह ठाहिण लाइ आख़िर में ई एस शामिलु कई वेंदी आहे। नोट 3, जेके इस्म एफ या एफ ई ते ख़तमु थियनि त उन जा जमह ठाहिण लाइ असां एफ या एफ ई खे वी में तब्दील करे आख़िर में ई एस रखंदा आहियूं। मिसाल तौरु ॾिसी सघो था जीअं लाइफ ऐं लाइव्स थी वियो।
नोट फॉर नसल। जमع ठाहिण असांखे वावल में थोरी तब्दीली आणणी पवंदी आहे, जीअं मैन मैन, वोमैन वोमैन, टूथ टीथ, फुट फीट। व्हाट इज़ लेटर? अखर छाखे चइबो आहे? एवरी सिंबल ऑफ अल्फ़ाबेट इज़ कॉल्ड लेटर। अल्फ़ाबेट जी हर हिकु निशाने खे अखर चइबो आहे। एग्ज़ाम्पल A B C etc, अल्फ़ बे वग़ैरह वग़ैरह। व्हाट इज़ वर्ड? लफ्ज़ छाखे चइबो आहे? ए ग्रुप ऑफ लेटर्स विच गिव्स कंप्लीट मीनिंग इज़ कॉल्ड वर्ड। अखरनि जो अहिड़ो मजमूओ जंहिं मां सही माना निकिरे थो उनखे लफ़्ज़ चइबो आहे। एग्ज़ाम्पल केट रेट पेन etc, मिसाल ॿिली कूह पेन वग़ैरह। व्हाट इज़ सेंटेंस? जुमिलो छाखे चइबो आहे? A group of words which gives contents of verb and gives complete meaning is called sentence. लफ़्ज़नि जो अहिड़ो मजमूओ जंहिं मां सही माना निकिरे ऐं जंहिं में फ़इल हुजे त उनखे जुमिलो चइबो आहे। मिसाल असलम पखी ॾिठो। माफ़ कयो। हाउ मैनी पार्ट्स ऑफ सेंटेंस? जुमिले जा घणा हिसा आहिनि? देयर आर 3 काइंड्स ऑफ सेंटेंस। जुमिले जा 3 हिसा आहिनि। सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, फ़ाइल, फ़इल, मफ़ूल। अचो त ॾिसूं फ़ाइल, फ़इल ऐं मफ़ूल जे बारे में। व्हाट इज़ सब्जेक्ट? फ़ाइल छाखे चइबो आहे? ए डूअर ऑफ एन एक्शन इज़ एनी सेंटेंस इज़ कॉल्ड सब्जेक्ट। जुमिले में कम जे कंदड़ खे फ़ाइल चइबो आहे। एग्ज़ाम्पल यासिर इज़ टीचर, यासिर पढ़ाए थो। हिते यासिर फ़ाइल आहे। व्हाट इज़ वर्ब? फ़इल छा आहे? ए वर्ड विच टेल्स अबाउट एन एक्शन ऑफ सब्जेक्ट इन द सेंटेंस इज़ कॉल्ड ए वर्ब। अहिड़ो लफ़्ज़ जेको असांखे जुमिले में फ़ाइल जे बारे में ॿुधाए थो उनखे फ़इल चइबो आहे। एग्ज़ाम्पल अली लाइक्स ए फ्लावर। व्हाट इज़ ऑब्जेक्ट? मफ़ूल छा आहे? सच अ पार्ट ऑफ a sentence on which the action of a subject affects is called object. जुमिले में उहो सो जंहिं ते फ़ाइल जे कम जो असरु पवे थो उनखे मफ़ूल चइबो आहे। एग्ज़ाम्पल राबी बसर वढे थी। सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट जी बनावट तव्हां ॾिसी सघो था इंग्लिश में ऐं सिंधी में इस्तेमाल जो तरीक़ो। सब्जेक्ट फ़ाइल अंग्रेज़ी सिंधी जुमिलनि जे मुंड में ईंदो आहे, जीअं हिते सम्झायो वियो आहे चार्ट जे ज़रिए। पर फ़इल, वर्ब ऐं मफ़ूल ऑब्जेक्ट तब्दील थींदा आहिनि। ठीकु आहे। सो दोस्तो सभु कुझु पढ़ण में थोरो टाइम लॻी सघे थो, जंहिं करे